टंडो आदम शहर जी ख़ैर मोहम्मद ॻोठ में टंडो आदम सिटी थाणे जी मोबाइल में सवार पुलिस एहलकारनि पारां कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार करण जी कोशिश कई वई। हमराहनि जे फ़रार थियण ते एहलकारनि पारां तेज़ रफ़्तारी सां मोबाइल टोड़ाए उन्हनि जो पीछो कयो वियो। तेज़ रफ़्तार पुलिस मोबाइल रोड तां गुज़रंदड़ पीरसन औरत मिसमात खुर्शीदा मलिक खे ज़ोरदार टक्कर हयो, जेका मौके ते फ़ौत थी वई। वाक़े खां पोइ पुलिस एहलकारनि पारां फ़रार थियण जी कोशिश कई वई, पर शहरनि पुलिस मोबाइल जो घेराव करे मछलियल माण्हुनि पुलिस एहलकारनि ऐं मोबाइल खे धक हयां। पुलिस एहलकारनि शहरनि खे मिंथू कंदा रहिया। शहरनि पारां ख़ैर मोहम्मद ॻोठ मोहम्मदी चौक सिटी थाणे आलो लाश रखी एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। ट्रैफ़िक मुअतल थी वई। मछलियल माण्हुनि खे ॾिसी टंडो आदम सिटी थाणे जो मेन गेट बंदि कयो वियो। वॾे अंग में पुलिस एहलकारनि खे थाणे जी बिल्डिंग मथां ऐं आसपास मुक़ररु कयो वियो। पुलिस मोबाइल जे ड्राइवर खे सिटी थाणे टंडो आदम ते लॉकअप कयो वियो आहे। होॾां अहिड़ी सूरतहाल खां पोइ पुलिस जी नफ़री तलब कंदे मुज़ाहिरीन ते लठबाज़ी शुरू कई वई, जंहिंखां पोइ मुज़ाहिरीन फ़रार थी विया। टंडो आदम शहर में अमन अमान खे बरक़रार रखण लाइ DSP शहदादपुर अयूब ब्रोही, DSP टंडो आदम इज़हार हुसैन लाहौरी, SHO सिटी तुफ़ैल भुट्टो ऐं ॿियनि थाणनि जी पुलिस नफ़री सां गॾु शहर में गश्त कयो वियो।